नाज़रीन मेयर भरिसां कोच ऐं कार जे टक्कर में 11 ॼणा ज़ख़्मी थी विया आहिनि। वधीक तफ़सील ॿुधण लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि रियाज़ चांडियो। जी रियाज़, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी मेहर में रोड हादसो थियो आहे जंहिंमें तक़रीबन 10 माण्हू जेके आहिनि उहे ॿुधायो वञे थो त ज़ख़्मी थिया आहिनि, जॾहिं ज़ख़्मी में मर्द औरतूं ऐं ॿार शामिल आहिनि। जॾहिं त इहो पिणु तफ़सील तौर ते असां तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं त मेहर भरिसां कीअं जो दड़ो इंडस आहे वेठे ट्रक के मुसाफ़िर कोच कार ऐं रक्षा में टकर थियो आहे, जंहिंजे नतीजे में रक्षा सवार ॻोठ चाकर खान सिहोल जा जेके रहवासी आहिनि उहे तक़रीबन 11 माण्हू आहिनि जेके उहे ज़ख़्मी थिया आहिनि। ज़ख़्मी में हबीब रहमान, फज़ीला सोनपरी, रुबीना ज़ाकिर सोलंकी समेत 11 माण्हू आहिनि जेके उहे ज़ख़्मी थिया आहिनि ऐं ज़ख़्मियुनि खे जेको आहे हाईवे पुलिस उतां वाक़े वारे हंध खां खणाए ऐं गिम्स अस्पताल मेहर पहुचायो, जिते तालका अस्पताल गिम्स मेहर में डॉक्टर अब्दुल वही दरियानी जेको तालका अस्पताल मेहर गिम्स जो मेडिकल सुप्रिटेंडेंट आहे, उन एमरजेंसी लागू करे ऐं उन्हनि जो जेको ज़ख़्मी आहिनि उन्हनि खे फर्स्ट एड ॾिनी वई। जॾहिं जेके सख़्तु ज़ख़्मी हुया उन्हनि खे रेफर कयो वियो आहे लाड़कानो जे तरफ़ से। जॾहिं त उनखां अलावा इहो पिणु असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त PG&K फयाज़ अली ऐं गिम्स जो बोर्ड ऑफ डायरेक्टर्स जो मेंबर आहे मियां ख़ालिद महमूद कुमरो हाणे इम्तियाज़ पाशा ख़ान मुल्क, उन्हनि सां राब्तो कयो आहे गिम्स मेहर जी इंतज़ामिया सां, जिन खे इलाज जूं जेको बहितरीन सहूलियतूं ॾियण लाइ उन्हनि खे चयो वियो आहे। जॾहिं त इहो पिणु असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जेका हाईवे पुलिस आहे जंहिंमें सिंध पुलिस आहे, उन मीर मोहम्मद, ज़मीर हुसैन, अब्दुल रशीद, सोहेल अहमद ॿिया जेके उहे शामिल आहिनि उन्हनि ज़ख़्मी खे खणी ऐं तालका अस्पताल मेहर गिम्स पहुचायो आहे ऐं तालका अस्पताल मेहर गिम्स में एमरजेंसी लागू कई वई आहे। समूरा ज़ख़्मी ॻोठ चाकर खान सिहोल जा ॿुधाया वञनि था पिया। जी रियाज़ चांडियो, महिरबानी जी।